ॾहों मेल इंडिया जे हिंदू मज़हबी जमायत BJP जे अॻुवाणनि पारां हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में गुस्ताखी करण ख़िलाफ़ कोर्ट मीरस लांडी में मौलवी हिज़्बुल्लाह हासकेली एजाज़ खोखर ग़ुलाम नबी जत रब ॾिनो जत नज़ीर मीरजत जी अॻुवाणी में शहरनि वॾी तइदाद में गॾु थी कोर्ट मीरस लांडी में रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। गुस्ताख़ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। नबी साईं जे नामूस रिसालत खां मथे ॿी का बि शइ नाहे। असांजी जान ऐं माल ऐं बचा नबी तां क़ुर्बान। दुनिया जे मुसलमान मुल्कनि खे अॼु पाण में हिकु थियण जी ज़रूरत आहे। जेकॾहिं मुसलमान पाण में मुतहद हूंदा त कंहिं में बि इहा ज़रूरत न थींदी त उहो नबी साईं ऐं दीन इस्लाम जे बारे में का गुस्ताखी करे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।